अस्सलाम वालेकुम दोस्तों, अॼु असां तव्हांखे ॿुधाईंदासीं सुई साउदर्न गैस कंपनी में जेके नयूं जॉब्स आयूं आहिनि उन्हनि जे बारे में। पहिरियूं जेके जॉब्स आहिनि उहे आहिनि चीफ इंजीनियर LNG ऐं चीफ इंजीनियर मीटरिंग जूं। हिन लाइ घटि में घटि क्वालिफिकेशन में 9 साल जे एक्सपीरियंस सां गॾु मैकेनिकल, केमिकल, पेट्रोलियम या इलेक्ट्रॉनिक्स में ग्रेजुएशन हुजणु लाज़मी आहे। ॿियूं जेके जॉब्स आहिनि उहे आहिनि डिप्टी चीफ इंजीनियर मीटरिंग, डिप्टी चीफ इंजीनियर प्लानिंग, डिप्टी चीफ इंजीनियर LNG। हिननि लाइ बि घटि में घटि क्वालिफिकेशन में 6 साल जे एक्सपीरियंस सां गॾु मैकेनिकल, केमिकल, पेट्रोलियम या इलेक्ट्रॉनिक्स में ग्रेजुएशन हुजणु लाज़मी आहे। हिन में अप्लाई करण जी आख़िरी तारीख़ 5 नवंबर 2024 आहे। अप्लाई करण लाइ तव्हां हिननि जी वेबसाइट www.ssg.com ते वञी अप्लाई करे था सघो ऐं वधीक मालूमात हासिल करे था सघो। उम्मीद आहे तव्हांखे हीअ वीडियो इन्फॉर्मेटिव लॻी हूंदी। अगरि तव्हांखे हीअ वीडियो इन्फॉर्मेटिव लॻी त इनखे लाइक कयो, शेयर कयो ऐं वधीक इन्फॉर्मेटिव वीडियोज़ लाइ असांजे चैनल sindhipoint.com खे सब्सक्राइब कयो।